घोटकी जे महर सरदारनि में सरदारी पग वारे मामले तां इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। सरदार मोहम्मद बख्श महर तरफ़ां पीराव भरजूंडी मियां मिठो उर्फ़ मियां अब्दुल हक जे पुट मियां अब्दुल मालिक सां पंहिंजी भेण जी शादी कराइण वारे मामले तां इख़्तिलाफ़नि में शिद्दत अची वई। सरदार अली गोहर महर तरफ़ां गोहर पैलेस ते बिरादरी जो कठ सॾायो वियो। न मौक़े ते ख़ानगढ़ डहर की सरहद घोटकी समेत ॿियनि शहरनि मां महर बिरादरी जे मोज़िज़िन ऐं बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। हुन मौक़े ते महर बिरादरी जे माण्हुनि तरफ़ां सरदार अली गोहर महर खे बिरादरी जी सरदारी पग संभालण या वरी खेनि ख़ानगढ़ अचण खां रोकण जो मुतालबो करे छॾियो। कठ में मौजूद माण्हुनि जो चवणु हो त कबीले खे वधीक बदनामी खां बचायो वञे। सरदार अली गोहर महर तरफ़ां बिरादरी जे माण्हुनि खां 10 ॾींहनि जी मोहलत घुरी वई। हुन चयो त आउं जल्दबाज़ी में को फ़ैसिलो नथो करे सघां। अली गोहर महर पंहिंजे बयान में चयो त आउं बादशाह नथो बणिजणु चाहियां, पर बिरादरी जे माण्हुनि खां पुछणु चाहियां थो त मोहम्मद बख्श महर जेको फ़ैसिलो कयो आहे उहो सही आहे या ग़लति। हुन चयो त सरदारी पग वारे मामले ते तकड़ि न कंदुसि। मुहर्रम उल हराम जा ॾिहाड़ा गुज़री वञनि, जंहिंखां पोइ ख़ानदान ऐं पीर पागारे सां मुशावरत करण खां पोइ ई को फ़ैसिलो कयो वेंदो। होॾां घोटकी ज़िले जी सियासत जो हिसो बणियल लुंड, धारे जा डहर ऐं ॿियनि तरफ़ां पग वारे मामले खे मोहरनि जो अंदरूनी मामिलो करार ॾींदे पंहिंजे कारकुननि खे बि उन हवाले सां को रद्द अमल ॾियण खां रोकियो वियो आहे।